बलोचिस्तान में 12 हंधनि ते दहशतगर्दनि जा हमला नाकाम 58 दहशतगर्द मारिजी विया 2 जवान 5 शहरी शहीद सिक्योरिटी सरियन जो चमड़ा है त भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि बलोचिस्तान जे 12 मुख़्तलिफ़ हंधनि ते हमला कया। सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि सबूरनि हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 55 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। चकरनि दौरान दहशतगर्दनि औरतनि ऐं ॿारनि समेत 5 शहरियुनि खे शहीद करे छॾियो आहे। दहशतगर्दनि सां वेड़ में 2 जवान शहीद थिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस तरफ़ां दहशतगर्दनि जो पीछो करे मुक़ाबिलो कयो पियो वञे। कार्रवाई दौरान वधीक दहशतगर्दनि जे मारिजण ऐं वॾे पैमाने ते नुक़सान पहुचण जा इतला आहिनि। पाकिस्तान ने जंगें लड़ी हैं, पाकिस्तान ने दहशतगर्दी का मुकाबला किया है। पाकिस्तान हमेशा जो भी दूसरे से मुमालिक जिनके हमेशा पाकिस्तान बुरी नज़र पर रहा है, पाकिस्तान के खिलाफ प्रोपेगेंडाज रहे हैं, पाकिस्तान की पॉलिटिकल लीडरशिप को हमेशा जो है वो निशाना बनाया गया है और उनकी असैसिनेशंस तक हुई हैं। तो ये सारी चीज़ें, ये कुर्बानियाँ जितनी भी पाकिस्तान की हैं और पाकिस्तान की इस पूरी दुनिया में जो अहमियत है, क्योंकि ये वाहिद इस्लामी मुल्क है जो कि एटमी ताकत है, जिसको शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो ने एटमी ताकत बनाया कि आज पूरी दुनिया को पाकिस्तान खटकता है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त पाकिस्तान हक़ जी जंग में भारत खे शर्म जोगी शिकस्त ॾिनी आहे। शिकस्त खां पोइ भारत पाकिस्तान ख़िलाफ़ 100 खां वधीक फिल्मूं ठाहे चुको आहे। मुल्क में फिल्म इंडस्ट्री खे नज़रअंदाज कयो वियो आहे। सिंध सरकार जूं ड्रामनि ऐं फिल्म इंडस्ट्री खे हथी ॾियण लाइ कोशिशूं जारी आहिनि। माण्हुनि खे एंटरटेनमेंट घुर्जे पर मयार मफ़ाद ख़तम थी चुको आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां पंजाब एग्रीकल्चर फूड एंड ड्रग अथॉरिटी जो इफ्तिताह संदसि चमड़ा फूड सिक्योरिटी ऐं सिहत जो मयार यकीनी बणाइण लाइ फूड अथॉरिटी क़ाइमु करणु ज़रूरी आहे। शफ़ाफ़ियत यकीनी बणाइण लाइ जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु हुकूमत जो अज़्म आहे। साइंसदाननि ऐं माहिरनि जूं कोशिशूं साराहजोगियूं आहिनि। लाहौर में थन प्याक नीगरी समेत सेवरेज लाइन में बुधी फौथियल औरत जे मुड़िस ते पुलिस जे तशद्दुद जी तस्दीक। जांच कमेटी भाटी गेट वाक़े जी जांच मुकमल करे एसपी सिटी ऐं एसएचओ खे वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चए पियो एसपी ऐं एसएचओ फोती औरत जे मुड़िस गुलाम मुर्तज़ा ते तशद्दुद कयो। एसएचओ जे कमरे में लॻल कैमरा जी वीडियो बि शाहिदी तौरु हासिल कई वई आहे। ॿिन्ही पुलिस ऑफिसरनि गैर पेशवर तरीक़े सां वाक़े खे मिस हैंडल कयो। पाकिस्तान जी T20 वर्ल्ड कप में शिरकत या न करण बाबति सुभाणे फ़ैसिले जो इम्कान। पाकिस्तान क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप ट्रॉफी जी नुमाइश मुलतवी करे छॾी। भारत खां दरियाउनि ते क़ाइम मनसूबनि जो रिकॉर्ड तलब। अदालत तरफ़ां भारत खे पेन बिजली मनसूबे जो रिकॉर्ड पेश करण जो हुकुम। अदालत हुकुम ॾिनो त भारत 9 फरवरी ताईं पिघलरिहार ऐं किशन गंगा जे ऑपरेशनल लॉक बॉक्स जमा कराए। रिकॉर्ड फराहम न करण जी सूरत में भारत खे बाज़ाब्ता सबब ॿुधाइणो पवंदो। पाकिस्तान 2 फरवरी ताईं वाज़े करे त ही कहिड़ा दस्तावेज़ चाहे थो। केस जे ॿिए मरहले जी ॿुधणी 2 ऐं 3 फरवरी ते थींदी।
DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ तरफा यूनिवर्सिटी ऑफ गवादर जो दौरो उस्तादनि शागिर्दनि सां वेहक शागिर्दनि जो चमड़ाहित पाक पोच हमेशा रियासत आईन क़ौमी वक़ार जो दिफ़ा कयो आहे। वफाकी गुरु वज़ीर मोहसिन नकवी पारां जिना इंटरनेशनल एयरपोर्ट कराची जो दौरो वफाकी गुरु वज़ीर काउंटर्स ते इमिग्रेशन प्रोसेस जो जायज़ो वरितो। मोहसिन नकवी परॾे वेंदड़ मुसाफ़िरनि सां मुलाक़ात बि कई। संदसि सवड़ाहित मुसाफ़िरनि खे अणपूरे दस्तावेज़नि ते कंहिं बि सूरत में सफ़र जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मुसाफ़िरनि जी आड़ में पेनू फ़क़ीरनि खे हरगिज़ सफ़र जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। मुकमल दस्तावेज़ रखंदड़ मुसाफ़िरनि खे सफ़र खां न रोकियो वेंदो। पाकिस्तान जे वक़ार खे बुलंद करणु अवलीन तरजीह आहे। सियाहत खे हथी ॾियण लाइ सकाफ़त खाते जी सफ़ारी ट्रेन कराची खां मुइन जे दड़े ॾांहुं रवां दवा कोटड़ी ॿिनि हंधनि ते ट्रेन जी शानदार आजियां गुलनि जी वरखा। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चमड़ाहित थरपारकर ताईं सफ़ारी ट्रेन हलाइण जो मनसूबो कामयाब रहियो आहे। सिंध सरकार सियाहत खे हथी ॾियण जूं कोशिशूं करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ट्रेन जो ख़र्च घटाइण जी दरख़्वास्त कई वेंदी। सफ़ारी ट्रेन ज़रिए सिंध जो ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियो वेंदो। पुरन जे रुहानी पेशवा पीर पगारे जो चमड़ाहित सियासी पार्टियूं हुकूमत में हूंदे फ़ौज जूं हामी ऐं मुख़ालिफ़ धुर दौरान तनक़ीद कंदियूं आहिनि। आवाम खे पाक फ़ौज जो साथ ॾियणु घुरिजे। नियाणियुनि खे तालीम ॾियारी वञे। नियाणी पढ़ियल लिखियल हूंदी त घर सुठो हलंदो। रोज़गार हासिल करण लाइ नौजवाननि खे हुनरी तरबियत ॾिनी वञे। सिंध सरकार तरफ़ां आबादकारनि खां सुभाणे खां यूरिया बांड जी सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो। ज़राअत खाते ॿिए मरहले लाइ 12 अरब रुपयनि खां वधीक जी रक़म जारी करे छॾी। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श मर जो चमड़ाहित 2,12,000 खां वधीक तस्दीक थियल आबादकारनि खे सब्सिडी ॾिनी वेंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जी हिदायतनि ते कणक जे आबादकारनि खे सब्सिडी ॾिनी पई वञे। कराची जे इलाइक़े सदर मां वापारी खां 80 लख रुपयनि जी फुर घरू वज़ीर ज़ियाल अंसार वाक़े जो नोटिस वरितो। SSP रखण खां रिपोर्ट तलब। संदसि चमड़ाहित जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ CCTV फुटेज जे ज़रिए मदद हासिल कई वञे। जोही जे काछे वारे इलाइक़े में प्लाट जी तकरार तां झेड़े में औरत समेत 2 ॼणा क़तल। कोट सिजावल आलखाणी में झेड़े दौरान हेरा ऐं अली चांद आलखाणी गोले जो ख़्वाज इलाइक़े में ॾेखाओ। कोट लालू भरसानू जवान जो तशद्दुद ऐं फाहो खाधल लाशत। वारसनि तरफ़ां एहसान अली मरीज़ जे लाश समेत एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरड़ो। वारसनि जो चमड़ाहित नौजवान जे वालिद लुकमान मरीज़ जो बिरादरी जे माण्हुनि सां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे। नौजवान खे क़तल करण खां पोइ लाश टंगण जो ड्रामो कयो पियो आहे। मक़सद आहे त प्रिया कुमारी खे तव्हां ॻोल्हे ॾियो जिते बि आहे।
बाक़ी ॿियो मक़सदु त कोई कोन्हे। त जेको नओं आसरो ॾिनो आहे त इन जो हिकु रिज़ल्ट करे ॾियो असांखे, रिज़ल्ट इहो करे ॾियो त बाबा छोकिरी आहे न आहे। पाण चयो आहे स्टैंडिंग कमेटी में त असांखे प्रिया कुमारी ख़बर आहे, प्रिया कुमारी राय बिशर वठाए। ऐं राय बिशर कोई एॾो वॾो धाड़ियल न आहे जेको इलाइक़ा घेर में रहे, तव्हांजी पहुच खां ॿाहिरि हुजे। 2 ड्रोन वञनि था कचे में, धाड़ियल वठी भॼनि था पिया। तव्हां असांजी न्याणी लाइ इहो नथा करे सघो, तव्हां GIT ठाहियो अथव, असांखे गुमराह कयो पिया। महिरबानी करे GIT छॾियो, असांखे अमली कमु करे ॾेखारियो। ऐं हिंदू पंचायत सख संग्रार मां अॻवा थियल नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति नए GIT जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। फौरी बाज़ियाब कराइण जो मुतालबो। अखबारनि जी चवणु आहे त नींगरी प्रिया कुमारी 4 साल गुज़रण बावजूद अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। पुलिस नींगरी खे बाज़ियाब करण बदिरां रुगो आसरा ॾेई रही आहे। IG जावेद आलम मोटे प्रिया कुमारी धाड़ियल राहिब शरबत हुअण जो एतराफ़ कयो आहे।